इमाम अली अलैहिस्सलाम जी खिदमत में एक शख्स अची चवण लगो, या अली, सभिनी खां वॾो अंधो केरु आहे? बस इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हिन दुनिया में उन खां वॾो अंधो घट कुल वारो को बि नाहे जेको पंहिंजा ऐब नाहे ॾिसंदो, पंहिंजे गुनाहनि खे नाहे तोरींदो। यादि रखिजे, कामयाब इंसान हमेशा पंहिंजी खामियुनि खे परे करण जे लाइ फिक्र में रहंदो आहे, ॿियनि जी खूबियुनि खे अपनाइण जी कोशिश कंदो आहे, ऐं नाकाम इंसान ॿियनि जी खामियुनि ते गौर फिक्र कंदो आहे ऐं पंहिंजी खूबियुनि जो ज़िक्र करे पंहिंजो पाण ते गुरूर कंदो आहे, ऐं इहा ई शइ हिन खे ॿोड़े छॾींदी आहे। मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो त जेको इंसान पंहिंजी खामियुनि खे परे करण जी फिक्र में रहंदो आहे त अल्लाह उन इंसान जे लाइ पंहिंजे खज़ाने जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे ऐं उहो ई उहो कामयाबी जे रस्ते ते पहुची वेंदो आहे।